एक्टिविटी कई आहे सभु घुमो गए कोई नहीं खरीद कयो अॼु जॾहिं मूंखे सुबुह खां फ़ोन पिया था रोहिणा जी मुंहिंजी टीम जे लाइ मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदुसि अॼु लाइन जेकॾहिं तव्हां ॿुधाइणु चाहियो मुंहिंजी सॼी टीम में मां तहे दिलि गुज़ारे थो वञां जा जेके ही कलाकार आहिनि उन सॼी टीम जी मां तहे दिलि शुक्रगुज़ारी थो वञां छाकाणि जो संघर्ष ने मेरे हौसले बढ़ाए, संघर्ष ने मेरे हौसले बढ़ाए, रुकावटों ने रास्ते नए दिखाए। संघर्ष ने मेरे हौसले बढ़ाए, रुकावटों ने रास्ते नए दिखाए। दुश्मन तो मेरा कोई है ही नहीं, सच्चे दोस्तों को सलाम जो मेरे हर वक्त पे काम आए। I love you all. I love you my team. मैं सबना मेरी गिरीश केसवानी के सत्कंदुस अचन बाबू गिरीश केसवानी बाबू जी भूमिका तव्हां इन फिल्म में ॾिठी आहे सब इंस्पेक्टर गिरीश केसवानी माण्हू हुजनि प्लीज पोयां वञ कवर कर चङी तरह मां सॼो ॾींदुसि अर्जुन पारवानी खे अर्जुन पारवानी जे हिन फिल्म में हीरोइन जे पी जी भूमिका निभाई आहे भाई असांजा आहियो गुरु जी इजाज़त चाहींदा सभिनि खां त बुक्स भी खणी आया आहिनि तव्हांजे कलाकारनि जे लाइ ऐं असांजे पोइ सीनियर सिटीजन प्रेमियुनि जे लाइ छो जो लाइब्रेरी मां बि हिकु ॿ ॼणा असां सीनियर सिटीजन पढ़ण लाइ खणी विया आहिनि त मां चाहींदुमि जीअं जीअं अॻियां कमु वधंदो वञे प्लीज़ हीअ वारी फिल्म जो टाइम अर्जुन पारवानी जी असांजे विच में आहे जी जी सर गुरु जी हैं और इन्होंने जो ज्ञान की बातें अपने किताब के माध्यम से की है सब तक पहुँच रही है। धन्यवाद लोगों तक जाए मैं तो चाहता बोलो झूलेलाल आया लाल झूलेलाल जय अर्जुन पारवानी जय उन फिल्म में हीरोइन आयो लाल कयो झूलेलाल भाभी जी 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 ना सही है काफी सही मैं कारी मागी जैसा के विच में आया है उन्हनि जो भी हार्दिक अभिनंदन उन्हनि के अजो कलाकार बीठा था सही सही तव्हांजे सुठे बि रहे रस्तो भाई हरी कनौजिया भी असांजे विच में आहे तो उन्हनि जो भी हार्दिक स्वागत आहे भाई नालो पारवानी सब कलाकार इतने ही बिठा हीरो जे कलाकार काॾे वञनि न हीरो जे पिता जी भूमिका निभाई खणी करे वरी तव्हां सभिनि खे गॾु बीहणो आहे बिल्कुलु हिकिड़ो ग्रुप फोटो गॾिजी निकिरे उत्तम पोपटानी जंहिं हीरो जे पिता जी भूमिका निभाई उत्तम पोपटानी तव्हां हेॾे हलंदा जो जेके थींदा हुजो हेॾे अचो दादा अचो मिंट थोरो तव्हां असां विच में एलानी साहब भी मौजूद आहिनि असांजे परिचय विद्यार्थी साहब जेके पहिरियां असांजे इहे उन्हनि जा हिन पासे हा जाओ दादा हा इधर ऐसा आई प्रेम बाजा असांजे विच में हुयो ओके ओके थैंक यू असांजे विच में हिन फिल्म में हीरोइन जे मां जो रोल कयो आहे भारती वाधवानी बेहतरीन भूमिका निभाई आहे साराफ की आहे भूमिका जी ॾाढो सुहिणो ऐं सुठो रोल हुयो बिल्कुलु मां बि चाहींदुमि पन्नी वो थैली वीरेन नंढो गाड़ी और नंढो छोकरो इहो
चैम ने दिया हीरे दे हाँ हाँ देखो आओ ठीक है अरे आप कमेंट आने यार और बेटा हीरा मिनट ॾाढो सुठो रोल हुयो ख़ुशि हिननि कलाकारनि जे लाइ वटवाणी साहिब असां बि अलॻि सां सुखड़ी खणी आया आहियूं हिकिड़ो मेडल पाइण था चाहियूं पिया छो जो मूं पाण पहिरीं जी फिल्म ॾिठी वाकई क़दरदान हुयो मिसिस रोहिड़ा इन्हनि खे मेडल पायो उन्हनि खे सन्मान नवाज़े ज़ोरदार ताड़ियूं पंहिंजी टीम जे पारां मां चाहींदुसि छाकाणि त कलाकारनि जो हिक ॿिए खे प्रोत्साहन तमामु ज़रूरी आहे ऐं हींअर मां सॾु ॾींदुसि सोनम चुग खे जंहिं दीवानी छोकिरीअ जो असांजे विच में केसर वारा मां चाहींदुमि ॿ मिंट अॻियां खुली करे अचनि हिन असांजी न्याणीअ खे ॾाढो सुठो रोल कुझु अलॻि ई एक्ट कयो हुयो अॼु जे ज़माने में तव्हां एंट्री करे सघो था ॾाढो बढ़िया रोल कयईं ॾाढो बेहतरीन रोल कयईं मां पंहिंजी धीअ खे रिसर्च कंदुमि करिश्मा खे अच्छा ट्रॉफी ट्रॉफी सोनम चुग जो भी इनमें एक कॉमिक रोल है पर बेहतरीन रोल है संगीत जी भी सारा किया है जोरदार तालियों मां सोनम के लिए भी चाहिए अरे पूछे दवा का टिकट मुझे तवा मार लिया है मार का आवड़ो दादा दिव्या शिका आई है दिव्या शिका आई है चाहिए माने असांजे विच में निशिता है निशिता हुनजी मम्मी में हिननि खे ग्राफिक निशिता खे ॾिनी वेंदी हिन बि नंढड़ी सिंधियाणी जी भूमिका निभाई आहे सिंधियाणी जो नंढे हूंदे जो किरदारु हिन निभायो आहे ज़ोरदार ताड़ियूं हिन नंढड़ी सिंधियाणीअ जे लाइ ट्रॉफी दादा वटि आहे न काथा तव्हांजी भाई हिन नंढी कलाकारा जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं हाँ तो ॾियांव थो दादा असांजे विच में कलाकार आहिनि पंचरत्न जंहिंमें जाम सुठो किरदारु ऐं जाम सुठी भूमिका मोहित कारेड़ा निभाई आहे श्री तुंहिंजी मम्मी सॼई ज़ोरदार ताड़ियूं मां महिरबानी करे जेकॾहिं सॾु थो कयां त कुर्तो करे अॻियां अचो मां चाहींदुमि ॿिया ॿिया असांजा जेके सरकारी पीला जुड़ियल आहियो अलॻि अलॻि शख्सियतुनि जो स्वागत गॾु कंदा इंदर गोकलानी जी कारी माखीजा जी ऐं हरी कनौजिया जी असांजे विच में आहिनि मोहित कारेड़ा असांजे विच में आहिनि मोहित कारेड़ा जी जंहिं पंचरत्न मां हिकु रतन जी भूमिका निभाई आहे पतलू जंहिंजो आवाज़ बि पतलो आहे ज़ोरदार ताड़ियूं मां वरी हिकु दफ़ो चाहींदुसि रोहित जे लाइ अरे एक मिनट अचो तो सही यार पंचरत्न नाटक मंडली जा 5 दोस्त जंहिंमें हिकु मोहित आहे ऐं ॿियो आहे मुकेश पंजाबी अंदर जीअं हलंदो हिकु अनोखो आवाज़ ॾिसण में मिलंदो उहो तो आहे प्रेमी मम्मी सॾींदव मुकेश पंजाबी घोड़े जो किरदारु कयो आहे पर हिनजी भूमिका बि माण्हुनि खे बेहद पसंदि आई पंचरत्न जी हिकु भूमिका हिकु किरदारु पंहिंजो पाण में अनोखो आहे ज़ोरदार ताड़ियूं मुकेश पंजाबी जे लाइ चाहींदुसि मैडम पूजा इंदर गोकलानी जी अशोक जी हरी कनौजा जी कारी माखीजा मिली करे अचो असांजे विच में आहिनि राम धमेजा पंचरत्न मां हिकु ॿियो रतन जेको ज्ञान ॾेई रहियो आहे सभिनी खे राम धमेजा जे लाइ ज़ोरदार ताड़ी चाहींदुसि ऐं पंचरत्न जो हिकु ॿियो रतन देवेश नैनानी बराबरि सभु बराबरि न साईं जंहिं गूंगे जी भूमिका निभाई आहे मां चाहींदुसि देवेश जे लाइ बि ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि अनिल
देवेश नैनानी जेको पंचरत्न मां हिकु आहे ऐं उनकी जी भूमिका हिन निभाई आहे। ज़ोरदार तारियूं सां इनखे बि सन्मान नवाज़ो थो वञे। अनिल गुलाब जामुन जा मालिक अनिल भाई, राजू भाई, इंदिर गोपलानी अचो, अनीश ऐं हींअर पंचरत्न मंडलीअ जो मुख्य किरदार हिन फिल्म जो असांजे विच में आहे सिंधु सेना जा अध्यक्ष शहर प्रमुख भाई पोयां पोयां अगर बीह रहंदो ॾिसण न ईंदो मुंहिंजी हथ जोड़े वेनिती आहे अॻियां खुली अचनि। पंचरत्न मंडलीअ जो मुख्य किरदार हिन फिल्म जो हीरो जंहिंजे किरदार जो नालो आहे राजा विजय गिदवानी। भाई राजा जोरदार तालियों जे हीरो जे लाइ તમે જાવ જાવ પુલિસ સ્ટેશન અંદર ગોપલાની પૂજા ભાभी गॾिजी करे हिननि खे विझंदा ऐं असांजे फिल्म जो हीरो अथव। मुंहिंजी धीअ करिश्मा खे बि मां चाहींदुमि अचो अॻियां अचो। तो साइड हो जाओ थोड़ा, बीच में तुम ही आ रहे हो। मैं ही आ रहा हूँ यार, सच्ची में क्या देखो क्या असांजे विच में हिन फिल्म जा ॿिया किरदार राजेश रामचंदानी साहब ॻाल्हाइजो थोरो इहो विच में ॻाल्हाईंदो त न्यूज़ में सॼो तव्हांजो ई ॻाल्हाइजो। जोरदार तालियूं भाई ने ॿारनि जे लाइ। असांजे विच में हिन फिल्म जा ॿिया किरदार राजेश कटारिया आहिनि। अचो तव्हां उन्हनि बि गेस्ट अपीयरेंस भूमिका निभाई आहे। जोरदार ताड़ियों राजेश भाई। अर्जुन पारवानी हिन पासे मुंहिंजे वेझो अचे ऐं ॿुधाए अगरि कोई कलाकार आहे जो फिल्म जा जेके प्रोमोटर्स आहिनि उन में मुख्य इम्पोर्टेंट रोल निभायो आहे भारती मंदियानी ऐं सुहाना मोटवानी। भारती मंदियानी पहिरीं ईंदा। भारती मंदियानी लाइ ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि। फिल्म खे प्रोमोट करण में हीअ सिंधियाणी तमामु अहम रोल निभाए रही आहे। अॼु बि ज़ोरदार ताड़ियूं हुननि जे लाइ थी वञनि। सुहाना मोटवानी भी अॻियां अचनि। उन्हनि बि फिल्म जे प्रमोशन में ज़ोरदार ताड़ियूं सुहाना जे लाइ। ये सुहाना भी सचमुच अहिड़ी सिंधियाणी साबित थी आहे जंहिं सिंधियाणी फिल्म खे चोट ते पहुचायो आहे। सुहाना मोटवानी ज़ोरदार ताड़ियूं सॼी टीम जे पारां। हिन फिल्म जे प्रमोशन में पब्लिसिटी में असांखे हेल्प कई आहे राजेश कटारिया त कई आहे ऐं उन्हनि जी भूमिका बि हुई। पर ॿियो हिकु शख़्स जेको हमेशह गॾु असां सां रहंदो आहे संतोष पमनानी। हा, संतोष पमनानी असांजे विच में आहे। उनखे बि अर्ज़ु कंदुसि कृपया अॻियां अचनि। संतोष पमनानी जे लाइ ज़ोरदार ताड़ियूं मां चाहींदुसि पंहिंजी टीम जे पारां। कारी माखीजा जी दवा पुठियां छो बीठा आहियो? असांजे विच में विलियंस की भूमिका में हितेश अजवानी आहिनि। उहे बि अॻियां अचनि। हितेश अजवानी ज़ोरदार ताड़ियूं थी वञनि हितेश जे लाइ। ॾाढो सुठो पर ओरिजिनल लाइफ में ई न थिए। बेस्ट ऑफ लक। असांजे हिन फिल्म जो टाइटल सॉन्ग गीत लिखण वारो गीतकार गोविंदा जी आहे। ज़ोरदार ताड़ियूं हुननि जे लाइ। ज़ोरदार ताड़ियूं भाई गोविंदा साहिब जे लाइ। गीतकार गोविंदा साहिब तव्हां बि मां पाण चाहींदुमि असांजो भाउ इंदिरलाल, असांजो राजू भाई, मां भाभी सभई जा स्वागत कयूं। छो जो न सिर्फ़ु असांजे संस्था में बि जुड़ियल आहिनि पर सदैव फिल्मुनि जे लाइ सुहिणा सुठा गीत लिखंदा रहंदा आहिनि। अचो धन्यवाद। गीतकार गोविंदा असांजे विच में
जीवन राम रूचलाणी आहिनि उहे बि कदम भरे अॻियां अचनि ऐं उन्हनि जो स्वागत जेके आहिनि इंदुर गोपलानी साहब, कारी माखीजा, हरी कलूजा काका, जीवत राम गोपलानी साहब। असांजे विच में हिन फिल्म खे ॿ टाइटल सॉन्ग फिल्मायो वियो आहे, दिव्या ऐं इशिका। उन्हनि खे बि अर्ज़ु आहे अॻियां अचनि, दिव्या ऐं इशिका। भाई दिव्या इशिका गॾु अचनि, ॻायो इन्हनि खे गॾे करे असां सन्मानित कंदा आहिनि। दिव्या ऐं इशिका सभिनि कलाकारनि खे मां अर्ज़ु कंदुमि त हाणे हिकिड़ो मिंट गॾिजी करे अचनि। असांखे हिन दीपक वाटवाणी साहिब सां अॻियां कमांडिंग में बीहनि। भाई तव्हांजा कलाकार अचो सभई ऑल द टीम प्लीज। छोकिरियूं ॿुधो भाई माइक ते छा थी रहियो आहे ॿुधो त सही। और न्याणियूं ध्यानु कजो हिते अचो हिकु बाइक कढी दो भाई कर रहे हैं ना यार, उनको बुलाने तो दो यार। चलाओ आओ 5 मिनट, तुम चलाओ 5 मिनट आओ करो यार, तुम हिंदी समझते हो। अचो असांजे विच में इतना बड़ा मैं सम्मान दादा के साथ करवाना चाहता हूँ यार, तुम छोटी बात में सभई ॼणा गॾिजी करे जेके बि कलाकार आहिनि सभई अचो। दादा जीवतान जो स्वागत कारी माखीजा जी, हरी कलूजा जी, जोरदार तालियों दादाजी जे लाइ। दादा तव्हां बपेर भरे आया। मां पाण हिननि खे गोल्ड मेडल पर पाण कया तव्हांजी सम्झ कम करे न जॾी यार त पोइ सम्झो त सही 5 मिंट। वो मेन जेको लीड हीरो आहे हुन जे लाइ मां दादा खे बीहारे वेठो आहियां। तव्हां पंहिंजी ॻाल्हि 5 मिंट माइक संभालियो। हेॾे बि हिते ख़ाली हिते बीच में भाई सॼी तव्हांजी टीम जेके बि कलाकार आहिनि प्लीज मां चाहींदुमि हिकिड़ो सुठो चङी तरह फोटो ॾियो। ऐं गॾे गॾु असांजे विच में बुज़ुर्ग सता साहब जी अंदरि हली विया त मां दादा जन जे लाइ सोचियो भई दादा हिकु मिंट ॾींदा त मां बसि फोटो बि ज़बरदस्त फैलिजी वञो सभु ॼणा। थोरो साइड ते पुठियां थी वञो। सोनू भाई खे ऐं कैमरामैन खे बि थोरो स्पेस ॾियो ताकी उहे चङी तरह न्यूज़ बि कवर करे सघनि। पुठियां थी वञो थोरो सभु प्लीज़ प्लीज़ पुठियां थी वञो। अचो दादा मिनट प्लीज अचो। सोनू भाई ये सोनू जी ये कवर कर लीजिए। द लास्ट वाइट है अवार्ड का आपके लिए स्पेस बनाया है। मैं समझ रहा हूँ आपको स्पेस नहीं मिल रही है। जी सही आने वाले दादा तव्हां अचो दादा तव्हां बि पायो पब्लिक पे तव्हां पायो गॾिजी करे। भाई जोरदार तालियूं तव्हांजे टीम जी। भाई अचो हिकिड़ी गॾिजी करे भाई जेके बि असांजा महिमान हरी भाई असांजा पंजवाणी साहब हिकु गॾिजी करे बाइक ॾियो। अचो जय भाई दादा पोयां थियो मस्त है। करिश्मा की जैसे रखना अंदर दादा खूबचंद अचो दादा ना बिल्कुल इंटरफेयर ना करे वठो दादा ना अचो मां दादा को कराया मां तो कराया भाई असांजे विच में सतराम साथी जय श्री कृष्ण इंदुर वाले पोइ जुड़ियो आहे। दादा मूंसां पहिरियों जुड़ियल आहिनि। मां पंहिंजे पिता बाबनि खे उन्हनि दादाजन खे चवंदुमि अचो तव्हां खूबचंद दादा स्वागत कयो। आयो लाल कयो झूलेलाल मेरा ही पाप आशीर्वाद कयो दादा। दीपक जी बात चाहिए अचो इंदुर भाई इंस्पेक्टर जी रोल भूमिका निभाने वाले जी बिल्कुल एक मां अचो साईं मुंहिंजा थोरो साइड स्पेस ॾियो महिरबानी करे। सभु ॼणा पासे थी वञो। स्पेस ॾियो महिरबानी करे। हरेश शर्मा जी असांजे विच में ज़ोरदार ताड़ियूं उन्हनि जे लाइ। न्यू बॉम्बे खां आया आहिनि इन करे वेनती आहे पर संपत में कुझु अलॻि ई कलाकार अथव जेको हिननि रोल अदा कयो आहे।
वो अविस्मरणीय है, चाहे ये फिल्म हुजे चाहे अगली फिल्म हुजे। सचपच हिन अहिड़े कलाकार लाइ ज़ोरदार तालियूं भाई। साईं टीम लीडर त आहिनि ई आहिनि। मां हिकु दफ़ो वरी तव्हांखे ॿुधायां त अशोक अनिल मल्टीप्लेक्स में अॼु जो ही सिंधियाणी फिल्म जो शो थी रहियो आहे। मां सभिनी खां शांतीअ जो दान घुरंदुसि। अशोक अनिल मल्टीप्लेक्स में सिंधी फिल्म सिंधियाणी जो ही हिन सेशन में आख़िरी शो थी रहियो आहे। ऐं जीअं हमेशह माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था जे पारां इहो शो थींदो आहे, हिन दफ़े बि हिननि बल्क बुकिंग में इहो शो कयो आहे। असां उन्हनि जा तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं। दीपक जी तव्हां हमेशह असांजी टीम खे प्रोत्साहन ॾिनो आहे ऐं मां मीडिया जे माध्यम सां पंहिंजी सॼी टीम जे लाइ हिकु दफ़ो वरी चवंदुसि कि संघर्ष ने मेरा हौसला बढ़ाया, रुकावटों ने मुझे नया रास्ता दिखाया, दुश्मन तो मेरा कोई है ही नहीं, सच्चे दोस्तों को सलाम, हर एक दोस्त मुझे वक्त पे काम आए। ज़ोरदार ताड़ियों मुझी टीम टीम खे मां प्यार थो करियां। सॼी टीम मूंसां हमेशह हर हंधि बीठी आहे ऐं सभिनी जो मां तहे दिलि शुक्रगुज़ार आहियां। ऐं असांजे विच में दिव्या इशिका बि अची वियूं आहिनि, देरि सां आयूं आहिनि। तव्हांजो बि स्वागत आहे। त मां दीपक रोहिड़ा जिन खे चवंदुसि असांजी टीम जे लाइ, इंदर गोपलानी जिन जे लाइ, माता रुक्मणी देवी संस्था जे सभिनी बानीकारनि जे लाइ असां त शुक्रगुज़ारी मञूं ई था, पर तव्हां कलाकारनि खे ॿ लफ़्ज़ हिमत असाईंदा। माता रुक्मणी देवी सामाजिक संस्था तरफ़ां अमाजन जो स्लोगन इहो आहे, पहिरीं सब जो भलो तंहिं सदिके असांजो भलो। अमां हमेशह चवंदी हुई जीअरे जेकॾहिं कंहिंखे गुल बि ॾिनो आहे न त सचपच उहो धन्यवाद जे क़ाबिल आहे। मुंहुं पुॼाणो असां हुनजे लाइ छा बि कयूं, सभु हिते रहिजी थो वञे। माण्हू केतिरा ई आहिनि जेके पंहिंजा धंधा था कनि, करोड़े लखे अरबे रुपया था कमाइनि पिया, पर आख़िर छा, पर कुझु कलाकार बि आहिनि। सचपच मां धन्यवाद थो कयां हिन टीम लीडर असांजे WeTV जे हिन बरंदर उल्हासनगर जे DA खे, जेको न सिर्फ़ु उल्हासनगर पर सॼे विश्व में WeTV जे माध्यम सां सिंधी सुहिणियूं फिल्मूं कढी करे ही ॾीओ जलाए रहियो आहे, मुंहिंजो भाउ दीपक वाटवाणी। अॼु घर जे चइनि बातनि खे संभालण बि मुश्किल आहे, पर इन टाइम ते 40-40, 50-50 जे हिन ग्रुप जे सभिनी मेंबरनि खे पाण सां गॾु जोड़े करे ऐं हिकु फिल्म खे क़ाइमु करणु, उन फिल्म खे वरी रेडी करे आम पब्लिक ताईं पहुचाइणु, सचमुच इहो धन्यवाद जे क़ाबिल आहिनि। ज़ोरदार तारियूं घुरंदुमि मां हिननि जे जज़्बे जे लाइ, ज़ोरदार तारियूं चवंदुमि मां हिननि जी सॼी टीम जे लाइ, ज़ोरदार तारियूं चवंदुमि मां हिननि सभिनीनि कलाकारनि जे लाइ। सुजागी करणी आहे त सिर्फ़ु हाणे तव्हांखे ऐं असांखे। केतिरो टाइम असीं संस्था हेॾां होॾां पारां ही कलाकार घुरंदा त कोई अचे ऐं असांजो हिकिड़ो शो करे, अरे अचो ॿाहिरि निकिरो, हिकु टिकेट जे करे असां वठूं त अहिड़ा सुहिणा कलाकार सचपच धन्यवाद जे क़ाबिल आहिनि, जिन छा त रोल अदा कयो आहे, छा ॾिसण जे लाइक़ु आहिनि। अरे अंदरि वञूं ऐं वञी करे ॾिसूं त सही छा हू करे रहिया आहिनि। असां शाहरुख खान, सलमान खान खां ॾिसी करे त ख़ुशियूं था कयूं, पर छा इहा असांजी कैटरीना कैफ खां घटि आहिनि? असांजे विच में इहा मुंहिंजी सुठी ॾाढी धीअ छा रोल अदा कयो अथई, ॼण 1947 जी छोकिरी आहे। ॿ चोटियूं करण खां पोइ हिकु अदाकार आहे, हुन में पंहिंजी शख़्सियत आहे। हीरो हुजे, हीरोइन हुजे, डायलॉग हुजनि, उनजी लिखणी हुजे ऐं पंच हुजे। जेकॾहिं किथे ॼण माण्हूअ खे कुर्सीअ तां टपो ॾियाराइणो हुजे त उहा बि भाउ दीपक वाटवाणीअ बिल्कुलु क्लिक करे रखी आहे। पोइ सनो आवाज़ु काॾे हो मम्मी खणंदी करे अचो भाई चई करे ॿुधायो, अहिड़ा कलाकार सचमुच धन्यवाद जे लाइक़ु। हिननि ॿारनि में कुझु कलाकारनि जो जज़्बो आहे, असांखे सिर्फ़ु छा करिणो आहे, हिननि सां गॾिजी बीहूं, हिननि सां कार्य कयूं। अहिड़ो भाउ असांजो इंदर गोपलानी जेको असां सां सदैव संस्था में गॾु हूंदो आहे, असां सां गॾु बीहनि था पिया। सभई आयल हिकु शख़्सियतूं धन्यवाद जा पात्र आहिनि जेके असांजे संस्था में गॾिजी बीहनि था ऐं हिननि ॿारनि खे अपलिफ्टिंग कराइण जे लाइ, उन्हनि खे और कलाकारनि जे लाइ कुझु पंहिंजो जज़्बो वधाइनि था। मां वरी हिकिड़ो दफ़ो आयलनि सभिनीनि महिमाननि जो, पंहिंजे मामा श्री रमेश आहूजा साहिब जो, भाउ पूजा इंदर गोपलानी जो, सभिनीनि जो मां धन्यवाद कंदुमि। जल्दी चओ कीअं लॻी फिल्म?
ॾाढी सुठी लॻी मां सिंधी आहियां मूंखे हे फ़खुरु आहे ऐं मां चवां थी पई जेका बि माण्हू सिंधी आहिनि घर में हिंदी इंग्लिश न ॻाल्हाइनि सिंधी आहिनि त घर में ॿाहिरि जिते किथे सिंधी ॻाल्हाइनि असांजे विच में हीरो आई अथव हा प्रीत लखाणी असांजे विच में आहे ऐं ॿई जेके दिव्या ऐशिका उहे बि अची वञनि था। अचो प्रीत लखाणी हिन फिल्म जी मुख्य भूमिका हीरा हीरा के सच को हा हीरे हीरा मांजे हीअ बि न्याणी मुंहिंजी पंहिंजी बेबी आहे असांजे उन फिल्म में दिलीप वारी फिल्म में जीवन साथी जीवन चक्र हेमा रोल हुनखे मिलियो उहो पाण अचो भाभी पूजा पूजा इंद्र गोपलानी जी घर आहे अॼु तो नहीं गोविंदर कार्य आई जाओ मिसेस वगैरह आई अचो वो भी अच्छे रे पूजा अचो अचो ये कारी अच्छे मथा भी है तू पूरी जरूरत है वरना अचो अचो विच में बिहार सिंधियाणी आयो कारी आयो छा पढ़ो अचो दिव्या दिव्या अचो वयो न शइ वाड में छॾी अञा छा करे दीपक जी दिव्या अच्छा गुड़िया आई है भाई दिव्या जी लाइ कारी दे अचो दिव्या ऐशिका ॿ कलाकार उन्हनि खे बि मां चाहींदुसि यस बेबी डे क्या बात है ये तो आता है आउजा साहब असा गलती करे ला लगो अचो पर ऐशिका गलती के सुधार कोई असाने मथा दे जेको बुजुर्ग जी उन्हनि ॻाल्हियुनि खे ध्यान ॾे ये साईं धन्यवाद 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 हिक भाई हाँ हाँ दीपक भाऊ